जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी ॿोली। सिंध जे वीर सपूत सिंधुपति महाराजा ॾाहिर सेन जे बलिदान जे ॾींहं जे मौक़े ते दिल्ली जी भारतीय सिंधु सभा तरफ़ां सिंध मां लॾे आयल भाटी माइन छतरपुर में आबाद थियल सिंधी हिंदुनि जे 33 कुटुंबनि जे माहिर भेनरुनि खे गैस जूं चुल्हियूं, रेगुलेटर ऐं लाइटर सूखड़ी तौरु पेश करे सेवा कई। ग़रीब लॾे आयल सिंधी कुटुंबनि जी चहिरनि ते ख़ुशी ऐं ॾुख जा मिलियल जुलियल तासरात नज़र आया। अॼु बि सिंध मां ग़रीब मारूड़नि जे लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। भाटी माइंस में तक़रीबन 10-15 हज़ार ओड ऐं ॿियूं जातियूं ॾाढाइनि करे पंहिंजे धरती ऐं मारूड़नि खां विछड़ी लॾे अची हिते आबाद थिया आहिनि। राजस्थान ऐं हिंद जे ॿियनि शहरनि में बि सिंध जे हिंदुनि जे सिंधियुनि जी लॾ पलाण उतां सिंध मां थी करे हिते अचण जो सिलसिलो जारी आहे। जा ॻाल्हि सिंध जे सूफ़ी रवायतुनि ऐं भाईचारे जे न सिर्फ़ु नुक़सानु रसाए रही आहे, पर कॾहिं सिंध जे सिंधियुनि इहो बि सोचियो आहे त सिंध धरतीअ तां सिंधी ॿोली जा ॻाल्हाईंदड़नि जो तइदाद बि घटिजी रहियो आहे। सेवा जा ही कार्य भारतीय सिंधु सभा दिल्ली तरफ़ां भाटी माइंस जे स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल में मुनक़िद कयो वियो। भारतीय सिंधु सभा जो मक़सदु आहे सेवा, इख़लाक़ी क़द्र ऐं तंज़ीमी तौरु गॾिजी करे कार्य करणु। इन मौक़े ते भारतीय सिंधु सभा दिल्ली जे शाखा जा सरबराह राजन नागपाल, जनरल सेक्रेटरी ओम कुकरेजा, यूथ विंग जे सरबराह संजय बत्रा, लेखिका समाज सेविका जर्नलिस्ट वीना श्रिंगी, यूथ विंग जे नेशनल वाइस प्रेसिडेंट राजू कल्याणी ऐं नेशनल वाइस प्रेसिडेंट देवीलाल लालवाणी। सेवा जे इन कार्य में अॻूणे प्रेसिडेंट मानावारे दिनेश लालवाणी जो सहकार भरपूर रहियो। भाटी माइन जे रेफ्यूजीज़ जे जिन सॼणनि जो सहकार रहियो सेवा विक्रमजीत शर्मा, बालम राय ओड, शंकर लाल ओड, भागचंद ओड। सभिनी समाज सेवियुनि जी भाटी माइन जे भाइरनि ऐं भेनरुनि जेके उते आया हुआसीं विया हुआसीं, उन्हनि गुलनि जी वर्खा सां आजियां कई। इन बाद नेशनल वाइस प्रेसिडेंट देवीलाल लालवाणी भारतीय सिंधु सभा ते रोशनी विधी। अवां जे ख़िदमत में कुझु झलकियूं पेश करे ॾिया आहियूं। यदि 150 कही दो मथे करा मथे मथे थोड़ो मथे ये भली करे आया आदि जो भली करे आया है ना असाई बाकी मान भली करे आया। यो बच्चा जना जरूर चली ॿुधाइण चाहिए। ॾिसो असांखे संस्था हलाईंदा आहियूं भारतीय सिंधु सभा। भारतीय सिंधु सभा जेका 2 साल ताईं पहिरियों ताईं असांजे सॼे भारत जी संस्था हुई, हाणे उहा थी वई आहे अंतर्राष्ट्रीय संस्था थी वई आहे असांजी। विदेशनि ताईं बि असांजो कमु फैलिजी वियो आहे। अकेली संस्था इहा आहे। 29 मार्च 1979 में इहा संस्था ठही हुई स्वामी विवेकानंद हाई स्कूल चैम्बूर मुंबई में, जंहिंमें असांजा दादा लाल कृष्ण आडवाणी जेके वकील 2 साल पहिरियों गुज़ारे विया, असांजा राम जेमरानी, प्रोफेसर राम पंजवानी जंहिं भारत में अची करे झूलेलाल जे नाले जी अलॻि जॻाई, असांजा झमटमल वाधवानी जेके असांजा जेसि ताईं देह रूप में हुया तेसि ताईं असांजा मुखी रहिया, राष्ट्रीय मुखी रहिया। ईअं ई हर्षू आडवाणी जेको मंत्री रहियो महाराष्ट्र में सरकार में,
ईअं केतिरा नामी माण्हू जेको आहे नाले वारा उहे असांजे समाज सां जुड़ियल आहिनि। तंहिंमें कुझु हली विया आहिनि, अञा कुझु आहिनि। हिन वक़्तु असांजा राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि दादा लधाराम नागवानी मुंबई वारा, ऐं जेके कार्यवाहक अध्यक्ष आहिनि उहे आहिनि भगत राम छाबड़ा ददन कोल्हापुर जे भरिसां। मां राष्ट्रीय उपाध्यक्ष आहियां देवीलाल लालवानी, ऐं असांजा महामंत्री आहिनि भगवान सबनानी जेके हिन वक़्तु रहंदा भोपाल में आहिनि, ऐं मध्य प्रदेश भाजपा जा महामंत्री आहिनि। ऐं असांजा हिकिड़ा राष्ट्रीय मंत्री आहिनि मुकेश लखवानी जेके रहंदा आहिनि गांधीधाम में, जेके चवंदा आहिनि मिनी सिंध। हिकिड़ा ॿिया राष्ट्रीय मंत्री आहिनि असांजा महेंद्र तीर्थानी जेके रहंदा आहिनि अजमेर में। ईअं असांजी हिकु दिल्ली में टीम बि आहे जंहिंमें असांजा अध्यक्ष जेके आहिनि राजेश आसवानी उहे अचण वारा आहिनि, उन्हनि सां बि तव्हांखे मिलाईंदासीं। ऐं कार्यकारी अध्यक्ष जेके आहिनि असांजा राजा नागपाल जी, हिननि जो पंहिंजो ज्वेलर जो कमु आहे अशोक विहार में। हे हिननि जो रेडीमेड कपिड़नि जो कमु आहे चंडीगढ़ में। असांजा महामंत्री दिल्ली जा ओम प्रकाश कुकरे जा। असल में अचण लाइ त इलाही माण्हू तयारु हुया, पर छाकाणि कि हिते ॻोल्हण ॾाढो ॾुखियो पवंदो आहे कंहिं माण्हू खे परे अचण में, त कुझु माण्हू चयो त असांखे हुयो, पर हाणे केरु कंहिं महिल ईंदो ऐं केरु न ईंदो ख़बर न आहे हिन बारे में। असांजी बीना सिंह जेके उपाध्यक्ष असांजूं आहिनि उहे हाणे 10-15 में पहुची वियूं। उहे सिंध मां लॻभॻि 60 खां पोइ आई हुयूं, 60 खां पोइ जे आयल आहिनि सिंध मां। ऐं रेडियो ते उन्हनि कमु कयल आहे, टीवी ते कमु कयल आहे, ऐं वॾी में वॾी लेखिका आहिनि, ॾाढी सुठी अदबी साहित्यकार आहिनि उहे, ऐं पूरी दुनिया में घुमियल आहिनि उहे बि तव्हां साम्हूं ईंदियूं हाणे 10-15 में। हे तव्हांखे ॾिनो पंहिंजे संस्था जो परिचय थोरे रूप में। इन करे तव्हां मूं जेके मोतबर माण्हू हुजनि, जेके बुख में हुजनि 4-5 माण्हू, उहे ज़रूरु अॻिते अचनि। हिकु त विक्रमजीत शर्मा अचे अॻिते जेको पंहिंजो चङी तरह परिचय ॾिए, ऐं ॿिया बि जेके तव्हां वॾा सॼा आहिनि, छाकाणि जेतिरा वॾा माण्हू हूंदा आहिनि उमिरि में उन्हनि खे अनुभव ओतिरो वधीक हूंदो आहे, त उहे सिंध जे बारे में वधीक ॿुधाईंदा असांखे ॻाल्हियूं ॿुधल सां आहिनि। ॾाढो मन कंदो आहे कि सिंध छा आहे। अॼु सिंध उहा कान्हे जेका पहिरियों हूंदी हुई, इहा ख़बर आहे, पर सिंध छा हुई ऐं अञा बि छा आहे, त हुन लाइ थोरी तव्हां ॼाण सां ईंदो। मां सभ खां पहिरियों चवंदुमि विक्रमी शर्मा खे जंहिंखे उहे चवनि उहे ॻाल्हाइण अचे। जय श्री राम। सभिनीनि ज़रूरतमंदनि खे गैस जे चुल्ह रेगुलेटर वग़ैरह सूखड़ी तौरु ॾिना विया ऐं सिंध मां लॾे आयलनि तरफ़ां पंहिंजे पीड़ाउनि ऐं दुख दर्द जो बयानु कंदे पंहिंजे अबाणनि पखनि खे अलविदा करण ते अफ़सोस ऐं ॾुख हो। खैरपुर जे हिक ॻोठ सां वाबस्ता सुरेश कुमार ॿुधायो त हिते सुखिया सताबा हुआ, पीउ जो दुकानु हो ऐं ॾाॾे जो अंबनि जो बाग़ु। ज़ालुनि पंहिंजी पंहिंजी दास्तान पे ॿुधाई। हिक बुज़ुर्ग औरत जा पुट उते अञा सिंध में हुआ। पंहिंजे औलाद ऐं जिगर जे टुकड़नि खे यादि कंदे संदसि मन भरिजी आयो। मीजूं बि अखियूं नम थी वियूं। ॿिए तरफ़ नंढड़ियूं नींदरियूं गुलाब जा गुल खणी आजियां करे रहियूं हुयूं। उन वक़्तु ओचितो मींहं जो वसकारो शुरू थी वियो। ईअं लॻो लाल साईं उॾेरो लाल उन्हनि जे दुखी दिलनि ते थधो छंडो विझी रहियो आहे। मूं खेसि दिलासो ॾींदे चयो त लतीफ़ साईं जो हीउ जेको बैत आहे हिन वक़्तु मूंखे यादि अची वियो आहे। सारंग सार लहज अला लॻ उन्हनि जी पाणी पोज पटनि ते अर्ज़ा अन करीज वतन वसाए त संघारनि सुख थिए धणियावां ते महर कंदो। हिते ऐं उते जे मारूड़नि जा दुख दूर कंदो। ॿियो विराङो क़बूल नाहे। पहिरियों विराङो त फिरंगियुनि जे डिवाइड एंड रूल जी चाल हुई। हिन ॿिए विराङे पुठियां कहिड़ा ज़ालिम आहिनि जिन पुठियां सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जे आबादी घटाइण ऐं ख़तरनाक मंसूबे जो जेके सिटे रहिया आहिनि। भारतीय सिंधु सभा जे मानवरनि सजणनि श्री राजन नागपाल, श्री ओम कुकरेजा, श्री संजय भद्रा, लेखिका जर्नलिस्ट वीना श्रृंगी, श्री राजू कलवाणी, श्री देवीलाल लालवाणी ऐं मानवारी श्री दिनेश लालवाणी जी ख़ासि महिरबानी जंहिं दिलि सां सॾ में सनु ॾेई करे पुञ खटियो। देवीलाल लालवाणी संसा ते रोशनी विझी
ऐं कुझु वीडियो क्लिप जूं झलकियूं नओं न्यापो में अव्हां सां शेयर कंदे मां वीना श्रृंगी ईंदड़ प्रोग्राम ताईं अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। हलिया झूलण दरबार ओ जेके हलनो आहुति वञ तयार ओ गाड़ी हलिया झूलण दरबार ओ जेके हलनो आहुति वञ तयार उठी वञ तयार गाड़ी हलिया झूलण दरबार ओ गाड़ी हलिया झूलण दरबार जेके हलनो आहुति वञ तयार ओ अॼु नचो ऐं ख़ुशियूं मनायूं फुल रस्ते ते अॼु त विछायूं जे अॼु मुंहिंजो साईं आयो आहे अॼु मुंहिंजो झूलण आयो आहे अॼु मुंहिंजो साईं आयो आहे अॼु मुंहिंजो झूलण आयो आहे अॼु नचो अॼु नचो आयो लाल झूलेलाल झूलेलाल